Assalamualaikum, this is Abdurrahman. Welcome again our YouTube channel Guru of MCQ. अॼु असां सिंधी जा सवाल खणण वारा आहियूं। हीअ असांजो लेक्चर नंबर 12 आहे। अॼु असांजो पहिरियों सुवाल आहे त सिंधी में क़ुर शरीफ़ जो सभ खां पहिरियों जेको तर्जुमो वक़ूफ़ अज़ूरा कयो इहो अरबनि जे दौर में सिंधी जो पहिरियों तर्जुमो कयो वियो त चचनामो जेको आहे अरब दौर में लिखियो वियो। ॿियो सुवाल आहे त टियों सुवाल आहे त असांजो अरब जी इब्तिदाई दौर में ख़वाजकी सिंधी मिले थी। ॿियो असांजो सुवाल आहे त अरब दौर सिंधी अदब जो अवाइली दौरु हुयो। ॿियो सुवाल आहे त क़ुर शरीफ़ जो तर्जुमो 853 ईस्वी में थियो में अब्दुल्ला बिन उमर मंसूरा जे हाकिम जी हुकुम सां थियो। ॿियो सुवाल आहे त सिंधी अदब ऐं लोक अदब वारो दौरु अरबनि जो दौरु हुयो। ॿियो असांजो सुवाल आहे त अरब दौर में सिंध जी तारीख़ लाइ मनहाजुद्दीन मल्क अहम किताबु आहे। सिंध में अरबन मंसूरा शहर खे पंहिंजो तख़्तगाह बणायो। ॿियो सुवाल आहे त ब्राह्मण दौर जो आख़िरी हुकुमरान जेको हुयो उहो राजा ॾार हुयो। ॿियो सुमरन हनबारी हुकुमरान खां रियासती इक़्तिदार हासिलु कयो। ॿियो सुवाल आहे त कलंदर लाल शाहबाज़ सुमरन जे दौर सां तालुक़ रखंदो हुयो। ॿियो सुवाल आहे त सिंधी अदब जी ओसर जा अहंजाण सुमरन जे दौर मां मिलनि था। सुमरन जे दौर खे बुनियादी दौरु चयो वेंदो आहे ऐं सिंधी अदब जो बुनियादी दौरु बि सुमरन जे दौर खे चयो वेंदो आहे। ऐं सिंधी अदब जो सुनहरी दौरु जेको आहे असां कलोड़नि जे दौर खे चवंदा आहियूं ऐं जेको सिंधी जो बुनियादी जेको दौरु आहे उहो सुमरन जे दौर खे चवंदा आहियूं। ॿियो असांजो सुवालु आहे त सुमरन जो पहिरियों नसरी जेको दास्तान हुयो उहो ससी पुनू जो किसो मिले थो। सुमरन जे दौर में गनान जो शहर जेको आहे पीर सदुद्दीन साहिबु आहे। अहिड़े हिसाब सां सवाल ईंदा त पीर सदुद्दीन साहिबु कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो, या शाह लतीफ़ कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो, या सचल सरमस्त कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो। अहिड़े हिसाब सां बि क्वेश्चन अची ईंदा आहिनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में। पोयों SSC टेस्ट में असांजा क्वेश्चन अची चुको आहे। ॿियो आहे सुवालु आहे त सुमरन जे दौर में बेंत दुहा छंद ऐं सूटा छंद ते चया वेंदा हुआ। ॿियो सुवालु आहे त नूर ॼाम तम जो किसो समन जो दौर में मिले थो। समन जे दौर में फ़ारसी सरकारी ज़बान हुई। तामीरी दौरु जेको आहे समन जे दौर खे चवंदा आहियूं असां। काज़ी कादन जो अवल 7 बेंत बैनुल आरफ़ीन में मिलनि था। हीअ असांजो इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे त कादी कादन जा 7 बेंत बैनुल आरफ़ीन में मिलनि था। कादी कादन खे सिंधी शाइरी जो अबो बि पिणु सॾियो वेंदो आहे। मखदूम नूम शेख हमाद जमाली जो हम असर हुयो। समन जे दौर में दुहे जो बाइकार शेख हमाद जमाली साहिबु हुयो। सामी जो हम असर जेको आहे बेकस हुयो। अहिड़े हिसाब सां क्वेश्चन ईंदो आहे त मिटई साहिब जो हम असर कहिड़ो, या सचल साहिब जो हम असर कहिड़ो हुयो। मामूई फ़क़ीर जेको आहे काज़ी कादन जो हम असर हुयो। इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट असांजो सुवालु आहे त समन जेको आहे 170 साल सिंध ते हुकूमत कई। समन जे दौर जो सभ खां वॾो शहर काज़ी कादन आहे ऐं मीरन टालपुरनि जो वॾे में वॾो शहर सचल सरमस्त आहे। कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शहर मिटई साहिबु आहे। मखदूम बिलावल समा दौर जो आलिम हुयो। असांजो आख़िरी सुवालु आहे त आरगुन ऐं तुर्कान में सिंध जी सरकारी ज़बान जेका हुई फ़ारसी हुई। हीअ हुया असांजा आम क्वेश्चन। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में सिंधीअ जेके आम सुवाल हूंदा उहे असां डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।